सही था बुख भी ॾाढी लगी आ पर बुख भी इहो ही मारी थी वॾा ओ देर छाजी आ हालत हलऊं न मथा को बुखियो ॾिसी वठेस बाबा पो हलण जी कर न वॾा होने ॾिस गाढ़ो माल सामो छोरा हलण जी कयो गाढ़ो माल यो खणी वठो वॾा पो हलण जी कर न अरे छॾियो मश्करी के हलण जी कयो अरे हलो रे अरे हथ कढ रे न छॾींदो साईं हथ कढ मां तो चवां अय बा इतारे मोत कश इतारे मां क्यों रे हिंदाणो असां जो हूंदे केर भी नथो खणी सके अध मुंहिंजो आ ये दा क्यों तो अध अध दा क्यों हां पो हल चङो सही आ हरू भरू हिंदाणे करे खून छन बेहतर आ तेने के अध माण्हू मरंदा हिंदाणे करे हथ मां भी को न कढंदो अरे पो हाणे अध अध के उथो अरे श्री खड़ी बाबा हाणे हिलाल तो थे उस्ताद न आरी प्लेट सा कपड़ कदे भी लड़ी तो मैं बस करे वेहे त मुंडी न लाया हथ परे कर न वठी आया बिस्मिल्लाह अरे ऐसा चार जना वो हिसाब कदे चार जना असा या थवा जा घरों निकता थो असा गले जो वेसो तई गडो जो वेसो नदी जाए सो बा गडो जो हिस्सो नदी जाए अरे गडे त इन जी सावक खाइंदो न सावक खाइंदो खाई वठो त पोड़ियो था न हल जान कर अल्लाह के आयो रे मां